शाह साईं फरमाए थो सही सूर तबीब जिनी सूरन सुञ कई। जो लिखियो हुत लतीफ़ चए सोई कन करीब जे नवाज़िया नसीब जे नवाज़िया नसीब दारों से दुरुस्त कया। शाह साईं फरमाए थो मथां मथे मच मथां मथे मच ॿरियम ॿारो चंजो मूंखे ताना त ॾींहं जीअं न परोड़ी सच अमड़ ओरे अच अमड़ ओरे अच त सिट सुणे सूरज। शाह साईं फरमाए थो अॼु पिण छाई चोॾहीं माह चंड जी मूं घर मूं पिरीअ जे अचण जी वाई मूं घर वधाई पई खाम खरन में।